वाह, लेखक छा त ज़बरदस्त लिखियो आहे। जिते ॾिसो उते लाइन, हॉस्पिटल में ॿार ॼणण लाइ लाइन। अरे तॾहिं त हिन देश जी आबादी ॾींहों पोइ ॾींहुं वधंदी पई वञे। हर 38 सेकंडे ते हिकिड़ो ॿार। पंहिंजो छा, कोई ॼमे या कोई मरे, पंहिंजा त वार न्यारा आहिनि। अॻिते लिखे थो, नर्सरीअ में एडमिशन वठण लाइ लाइन, राशन कार्ड ते घासलेट वठण लाइ लाइन, रेलवे में रिजर्वेशन वठण लाइ लाइन, लाइट ऐं टेलीफोन जे बिल भरण लाइ लाइन, ऐं सिनेमा जे टिकट वठण लाइ लाइन। वाह भाई, ही देश त लाइनुनि जो देश थी वियो। वाह, ॾाढो सुठो लिखियो अथई। भाई, मुंहिंजी अख़बार कोई लिया पाए करे पढ़े, उहा मूंखे बिल्कुलु पसंदि कोन्हे। तूं आहीं केरु ऐं घर में कीअं घुसी आहीं? साईं वो तव्हां अख़बार में इख्तियार ॾिनो हो न? इख्तियार? हा, अच्छा वो इश्तिहार। हा 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 साईं, वो ही इख्तियार। अरे इख्तियार न, इश्तिहार। खैर तू न समझ, छॾ। अच्छा त तूं नौकरीअ लाइ आयो आहीं? ॾाढो सुठो। ॿुधाए त भला तुंहिंजो नालो छा आहे? साईं बसर। बसर? किथे आहे बसर? केॾां वियो बसर? अरे अरे साईं, मुंहिंजो नालो बसर आहे। अरे भेण सां केॾो मोघेरो नालो खणी रखियो अथई। अरे ख़बर अथई, 70-80 रुपया किलो आहे बसर। खैर तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? साईं मुंहिंजे पीउ जो नालो वाङणमल। वाङणमल? अच्छा, तुंहिंजे ॾाॾे जो नालो छा आहे? साईं मुंहिंजे ॾाॾे जो नालो मिर्चूमल। ऐं साईं मुंहिंजे परॾाॾे जो नालो। बस बस, मां सम्झी वियुसि। समूरो खानदान जो नालो भाॼियुनि ते ई रखियल आहे। त साईं मुंहिंजी नौकरी पकी? नौकरी पकी? अरे पहिरियों ॿुधायो साईं त तूं कंदो छा आहीं? साईं मां छोड़ियुनि जी मस्ती, चोरी, डकैती, साईं कंहिंजो खून। न मूंखे अहिड़ो नौकर न खपे। अरे साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। मां इन्हनि कमनि खे छॾे बाक़ी सभु कम करे सघंदो आहियां। अरे खागा त पोइ ईअं चओ न, तो त हाणे मुंहिंजो साह ई कढी छॾियो। त साईं मुंहिंजी नौकरी पकी? हा तुंहिंजी नौकरी पकी, पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ। हा साईं। पघार बिल्कुलु न मिलंदे। साईं पघार न मिलंदी त पोइ नौकरी छाजी? पाण त हलियासीं। अरे बसर, मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। पुट रहण लाइ मिलंदे, खाइण लाइ मिलंदे, पीअण लाइ मिलंदे। ओ वधीक चए कोन, मुंहिंजो मतिलबु पाणीअ सां हो। गुजरात जे अंदरि हूअं ई दारू बंदी आहे, सम्झे? ऐं खैर बीड़ी सिगरेट तूं पीअंदो ई छा? साईं कॾहिं कॾहिं सिगरेट पी वठंदो आहियां। अच्छा, शौक़ त सभु पाले रखिया अथई। ॿुध, मां जॾहिं बि सिगरेट पीअंदुसि, मुनो सिगरेट पी करे बाक़ी ॿ-4 सूटा तूं हणी वठजांइ। साईं ठूठा वरी मां? ॿियो वरी छा, बाक़ी तुंहिंजे लाइ 4-5 रुपया ख़र्च करे सिगरेट वठी ईंदुसि। न मालूम कहाँ से चले आते हैं। ॿुध बसर, रोज़ जा ॿिया कम सम्झी छॾ।
ई साॼे पासे हिकिड़ो निम जो वण अथई, उतां रोज़ 2 ॾंदण तोड़े अचणा, हिकु तुंहिंजे लाइ हिकु मुंहिंजे लाइ। ऐं हिन खाॿे पासे अथई न हिकिड़ो खूह अथई, खूह मां 4 बाल्टियूं पाणी भरे अचाए, 2.5 सां मां सनानु कंदुसि, 1.5 सां तूं कजाए, सम्झिए? साईं रोज स्नान करणो पवंदो, पर साईं मां त जुमे जुमे ॾींहुं स्नान कंदो आहियां। जुमे जुमे? अरे भाई इहो हिते बिल्कुलु न हलंदे। हिते त रोज़ पूजा पाठ थो थिए पियो, त तोखे रोज़ सनानु करणो पवंदो ऐं उन खां पोइ सनानु करे पासे वारे जे घर मां गुल खणी अचणा अथई। ही महाराज जो घर आहे, बिना सनान जे बिल्कुलु न हलंदे, सम्झे? ठीकु आहे साईं, हाणे तव्हां चओ था त सनानु करे वठंदुसि। ॿियो ॿुध, मां वञा थो सेठ चांडूमल जे घर श्राद्ध खाइण, तूं घर जी सफ़ाई वफ़ाई करे रखजांइ। साईं पोइ मुंहिंजे खाधे जो छा थींदो? पुट उन जी त तूं बिल्कुलु ई चिंता न कर। असांजे हिते स्वामी लीलाशाह जो मंदिर आहे, उते रोज़ भंडारो हलंदो आहे, तोखे वञी करे उतां रोटी खाई अचणी। ऐं छा आहे त अॼु खणी श्राद्ध आहे, कॾहिं न भूंदो त मुंहिंजे लाइ बि टिफिन भरींदो अचिजांइ। ठीकु आहे, त हाणे मां हलां थो, तूं घर जी सफ़ाई वफ़ाई करे रखजांइ। हा साईं, मां घर जी अहिड़ी सफ़ाई कंदुसि, अहिड़ी सफ़ाई कंदुसि, अहिड़ी सफ़ाई कंदुसि। छा मतलब? मुंहिंजो मतिलबु आहे साईं तव्हां चिंता ई न कयो, मां सॼे घर जी सफ़ाई करे रखंदुसि। अरे बेवकूफ़, मां साफ़ है, मुंहिंजी सफ़ाई करण जी काई ज़रूरत कान्हे। घर जी सफ़ाई करे रख, घर जी सफ़ाई करे रख, अहिड़ी सफ़ाई कंदुसि, अहिड़ी सफ़ाई कंदुसि जो मुंहिंजो नालो बसर न आहे। तेरी की ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, और दिल में टिक 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 ताने आ मुंहिंजे दिल में मचाएला। बसर हल यार थोड़ी देर निंड गयूं। वाह भाई वाह, वाह साईं वाह, अहिड़ी नौकरी खपे लस्त वारी। अॼु जे तूं हथ में आई न, तोखे न छॾींदोसि। हाणे आई आहीं पकड़ में, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए। हाणे शांति मिली। अरे भसरा वाह, अरे आयुष आयुष बाबा आयुष, निंड जी सत्यानाश। साईं आयुष, हरिओम साईं, अचो अचो। अचो साईं अचो, वियो वियो साईं वियो, वियो साईं।
हुकुम कयो साईं। ऐं हुकुम करण खां अॻु साईं पहिरियों तव्हांजी वाक़फ़ियत। मां तव्हांजे पाड़े वारो मंगतोमल। हरिओम हरिओम साईं हरिओम। तू कोई नहीं साईं मां साईं जो प्यारो दुलारो राजकुमारो नौकर बसर। बसर तुम वे तक हाली गई वे चरियो भेणा नौकर थी करे मथे तो वे साईं बुल थी वई। बुल थी वई महाराज घर में कोने छा? न साईं महाराज स्वामी त कम सां विया आहिनि। तव्हां ॿुधायो? अच्छा महाराज स्वामी कोने? सुठी ॻाल्हि आहे छा नालो अथई बसर थोड़ी देर लाइ सवर खणी अच मूंखे उधारी खपे। साईं सवर? पर साईं सियारे में सवर छा कंदा? बेवकूफ़ है बाक़ी छा सवर उन्हारे में पाईंदुसि छा? बेवकूफ़ है वञ खणी अच। साईं जो खणी आयो सवर। अरे साईं पाड़े वारनि लाइ त बसर। शाबाश सुठो नौकर आहे नौकर सुठो आहे। साईं ही वठो तव्हांजी सवर। गोल्डन सुठो छोकिरो आहे। चङो साईं राम राम। वाह भाई वाह बसर माना पाड़े थे पहिरियों कम अचे। मच्छरनि तंग कयो आहे। अॼु हिननि मच्छरनि खे न छॾींदसि मां। चुप चुप खड़े हो जरूर कोई बात है। चुप चुप खड़े हो जरूर कोई बात है। पहली मुलाकात है ये। बची वियो तोखे अॼु न छॾींदसि मच्छर। बची वियो। अरे बसर साईं छा पियो करी? साईं उतरी बीठो साईं। हिकिड़ो मिंट साईं उतरी बीठो। साईं हिकिड़ो मिंट साईं 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 मच्छर मरी वियो साईं मच्छर मरी वियो। अरे बेवकूफ़ मच्छर न मरी वियो मां मरी वियुसि। अड़ी मुंहिंजी मां खे एॾो ज़ोर सां टका कयो अथई बेवकूफ़ कहिड़े जाइ जो अॻ में ई लॻी पई आहे मथां आहिनि एॾो ज़ोर सां टका कयो। साईं तव्हां हीअं डिस्को डांस छो पिया कयो? डिस्को डांस न पियो कयां थधि पई लॻे। वञ जल्दी वञी करे सवड़ खणी अच। साईं जो खणी थो अचां पर साईं उहो सवर त इनजो मतलब त मंगतो आयो हो उनखे सवड़ ॾेई छॾे। अरे छो ॾिनईसि उनखे सवड़? साईं हाणे पाड़े में रही करे पाड़े वारनि खे कमु त अचिणो पवंदो न। अरे हुन मंगते मल खे घुर जी आदत आहे। अरे कोई न कोई बहानो ठाहे छॾीसां। बहानो? साईं हाणे छा बहानो ठाहियां हा? बसर मल कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। मूंखे को बहानो सुझो ई न। हाँ सत्यवादी हरिश्चंद्र जी औलाद त बाक़ी हिकु तूं ई बचियो आहीं। अरे बेवकूफ़ कोई भी बहानो करे छॾीसां
चई सां सवड़ में टूंग लॻा पिया आहिनि, जितां तितां कपाए पई निकिरे, धागा पिया निकिरनि। अरे यार कोई बि बहानो बनाए छॾी हा। साईं सम्झी वियुसि, जॻह जॻह ते टुंग लॻा पिया आहिनि, जॻह जॻह तां धागा पिया निकिरनि, जॻह जॻह तां कपा पई निकिरे। साईं हाणे मां सम्झी वियुसि, हाणे को बि ईंदो मां इहो ई चवंदुसि। सम्झी वियुसि, बेवकूफ़ किथां जो। वञ वञ मुंहिंजे लाइ वञी पाणी खणी अच, वञ। इजो खणी आयुसि साईं। साईं ही वठो पाणी। बेवकूफ़, हीअं गिलास जे अंदरि आङुरियूं विझी करे पाणी खणी अचिबो आहे? काई बि शइ ढंग सां ट्रे में खणी अचिबी आहे। जी साईं, हाणे खां ईअं ई कंदुसि। वञ न। हेॾी देर थी वई। अरे बसर, ओ बसर, अरे भाई जल्दी चौपल खणी अच, चोबे मल घर वञणो आहे। आयुसि साईं, आयुसि। साईं ही वठो तव्हांजा जूता। बेवकूफ़, जूता ईअं ट्रे में खणी अचिबा आहिनि? साईं तव्हां ई त चयो त का बि शइ हुजे उनखे सुठी तरह हीअं ट्रे में खणी ईंदो कर। बेवकूफ़, उहो मां पाणी या खाइण पीअण जी काई शइ उन लाइ चयो हो। जी साईं। साईं हाणे मां ईअं ई कंदुसि। ऐं ॾिसजांइ कंहिंखे काई शइ ॾिजांइ न कढी करे। सफ़ाई सफ़ाई सफ़ाई, सॼो ॾींहुं साईं चए थो सफ़ाई सफ़ाई सफ़ाई। हाणे सफ़ाई वरी धूड़ कयां? अरे बसर, तूं एॾो महांगो थी वई, तोखे त ॾिजण जी ज़रूरत ई न आहे। हा वठ पंहिंजी सवर। साईं तव्हां बि कमाल था कयो, हीअं सवर थींदी आहे? असुल इहो पहाड़ वांगुरु मुंहिंजे मथां फिटी था कयो। हाँ चङो साईं, राम राम। राम राम त ठीकु आहे बसर, पर छा आहे त अञा हिकु शइ खपे। न साईं न, सेठ साहिब का बि शइ ॾियण लाइ मना कई आहे। मां तव्हांखे कुझु नथो ॾेई सघां। ईअं न कर यार बसर, घर में महिमान वेठा आहिनि, ऊंधा लॻी पई आहे, हिकु लालटेन ॾेई छॾ न। अच्छा साईं ऊंदाई लॻी पई आहे, महिमान वेठा आहिनि? अरे साईं पाड़े वारे खे कमु न ईंदो त केरु ईंदो? सुठो माण्हू आई, तूं त यार ॾाढो सुठो माण्हू आई। साईं जो खणी थो अचां। सेठ त चयो को बहानो ठाहे छॾिजईं ऐं हिन मंगते मत खे भॼाए छॾिजईं। साईं उहो छा आहे न साईं, असांजी जेकी लालटेन आहे न उन में जॻह जॻह ते टुंग लॻा पिया आहिनि। साईं असांजी जेकी लालटेन आहे न उन मां जॻह जॻह तां धागा पिया निकिरनि। साईं असांजी जेकी लालटेन आहे न उन मां जॻह जॻह तां कपा पई निकिरे। साईं हाणे तव्हां अहिड़ी लालटेन खणी करे छा कंदा? लालटेन मां धागा पिया निकिरनि, लालटेन मां कपा पिया निकिरे, ऐं लालटेन में टुंग लॻा पिया आहिनि। लॻे थो बेवकूफ़ ठाहे पियो। हीअं कर जहिड़ी बि आहे खणी अच। अच्छा साईं खणी थो अचां। वीचारो वटि वरी पाण खे होशियार न सम्झे। ही वठो साईं लालटेन। लालटेन त
चङी भली आहे बाक़ी तो बेवकूफ़ पियो ठाहे चङो बसर ख़ुशि रहो चङा साईं साईं पर लालटेन जल्दी वापस कजो साईं चयो बहानो ठाहिजे पर ही मंगतो मर्द ही मंगतो मर्द मूंखे ई ठाहे वियो सुम बसर सुम हराम खोर सुम्हियो पियो आहे बसर साईं साईं अख लगी वई ग़लतीअ सां अरे घर में ऊंधे छो लगी पई आहे साईं वो लाइट कोने वो तो मूंखे बि ख़बर आहे पर घर में लालटेन बि आहे न वञ उहा वञी ॿारे अच हाँ साईं खणी थो अचां वरी छा थियो साईं साईं वो लालटेन आहे न साईं लालटेन तव्हांजो पाड़े वारो मंगतोमल खणी वियो अरे बेवकूफ़ कोई बहानो ठाहे करे टारे छॾी सां साईं मां बहानो ठाहियोमांसि कहिड़ो बहानो ठाहे साईं मां चयोमांसि लालटेन आहे न उन मां जॻह जॻह मां धागा था निकिरनि लालटेन आहे न उन में जॻह जॻह ते टुंगे लॻा पिया आहिनि साईं मां चयोमांसि लालटेन आहे न उन मां जॻह जॻह तां कपां थी निकिरे त बि खणी वियो अरे साईं बेवकूफ़ उहो बहानो त सवण लाइ हो लालटेन जे लाइ त ॿियो बहानो ठाहीं सां चईं सां लालटेन जी डिबरी ढिली लॻी पई आहे हेठां तरो निकितो पियो अथसि मथां घासलेट विझूं था त हेठां निकिरी थो वञे पियो ऐं कंहिं कॿ जी कोन्हे का तोखे कॾहिं अकुल ईंदो साईं साईं हाणे केर बि ईंदो न त मां ईअं ई चवंदुसि हा ईअं ई चवंदुसि तव्हांजी ॿेड़ी ॿोड़े छॾींदुसि हाणे ॿुध मां चोॿेमल वटि वञा थो पियो सम्झे पर यादि रखजांइ इहो मंगतोमल कुझु बि घुरण अचे कहिड़ी बि हालत में घुरण अचे त हुनखे काई बि शइ कढी करे न ॾिजांइ मां त चवां थो कंहिंखे बि काई शइ न ॾिजांइ न त तुंहिंजूं टंगूं भरे छॾींदुसि सम्झे ई सम्झे ई कोन थो टंगूं भॼी छॾींदो साईं बसर पिया थींदा वञनि महांगा ऐं ही मुंहिंजो साईं हाणे मुंहिंजो भाव ई घटाए वेठो आहे तव्हां उल्टा छो बीठा आहियो अरे मां ऊंधी कोन बीठी आहियां तूं धो लटकियो पियो आहीं ओए पकड़ो लॻे तो नओं आयो आहीं पर तूं आहीं के मां सेठ जो प्यारो दुलारो राजकुमारो नौकर बसर बसर ठीक है महाराज किथे आहिनि तो कमाल थी वियो हू मंगतो पहिरियों सवड़ वठी वियो वरी लालटेन वठी वियो हाणे हीअ छोकिरी वरी साईं खे ई वठण अची वई आहे अरे बाबा साईं चयो को बहानो ठाहिजे बहानो ठाहे हिनखे तव्हां बजाए थो छॾिया छा आहे न असांजो जेको साईं आहे न उहो जॻह जॻह तां फाटल आहे असांजो जेको साईं आहे न उन में जॻह जॻह ते टुंग लॻा पिया आहिनि असांजो जेको साईं आहे न उन मां जॻह जॻह तां कपां पई निकिरे असांजो जेको साईं आहे न उन मां जॻह जॻह तां धागा था निकिरनि
असांजो जेको साईं आहे न उनजो मथियों हिसो ढिलो आहे। असांजो जेको साईं आहे न उनजी धेबड़ी जेकी आहे न उहा ढिली आहे। असांजे साईं जो तरो निकिरी वियो आहे। असांजे साईं में मथां खां तेल विझो त हेठां खां निकिरी वेंदो आहे। महाराज स्वामी खे मथां तेल विझो त हेठां निकिरी वेंदो आहे। अरे हेड़े महाराज स्वामीअ जो मां छा कंदसि? न भई न, मूंखे न खपे, मां त वञा थी। वाह बसर वाह, आखिर बहानो ठाहे हिनखे बजाए छॾियोमांसि। अॼु त बसर ते साईं ख़ुशि थी वेंदो। लॻे थो साईं अची वियो, वरी हणंदो लत। हेठि वेही रहण। कोई आयो त कोन हो न? जी साईं, साईं हू आई हुई न पाड़े वारी। अरे केर पाड़े वारी आई? वरी कुछ घुरण त आई हुई न? हाँ साईं। अच्छा साईं हिन दफ़े त कमाल थी वियो। उहा साईं तव्हांखे ई वठण अची वई हुई। मूंखे वठण आई? हाँ। त पोइ ज़रूर श्राद्ध लाइ वठण आई हूंदी। अरे साईं पर मां त हिकिड़ो मस्त बहानो ठाहे छॾियो। अरे वरी छा बहानो ठाहे छॾिए? साईं मां चयोमांसि असांजो सेठ आहे न उनमें जॻह जॻह में टुंग लॻा पिया आहिनि। असांजे साईं जी धेबड़ी आहे न उहा ढिली आहे। असांजे साईं जा तरा निकिरी विया आहिनि। असांजे साईं में मथां खां तेल विझो त हीअं हेठां खां निकिरी वेंदो आहे। साईं कीअं? छा ॾियो साईं? अरे बेवकूफ़, देखो सफरो मां माण्हू वेठो आहियां ऐं हेॾो दुनिया भर जूं मूं में बुराई ॿुधाए छॾे। साईं तव्हां ई त चयो त केर बि अचे बहानो ठाहे छॾिजे, त मां बहानो ठाहे छॾियो। इहो बहानो ठाहे करे धूड़ पाती अथई। चोॿे मल जे उते बि घर बंदि पियो हो, बुख बि लॻी आहे एॾी ज़ोर सां, ऐं हिन बेवकूफ़ हुनखे बणी बजाए छॾियो। हाणे छा कयां? हाणे वठी ₹2 ऐं वञी करे ₹5 जा 2 केला वठी अच। साईं साईं पर ही ₹2 जा 5 केला मूंखे केर ॾींदो? अरे ₹5 जा 2 केला ॾींदे। ₹5 जा 2 केला ॾींदो? हा। पर साईं तव्हां त ₹2 ॾिना आहिनि। अरे तुंहिंजी एतिरी बि सुञाणप कान्हे जो थोरी घणी उधार रखाए अची। वञ मुंहिंजो नालो वञी चइजांइसि त महांगे महाराज मोकिलियो आहे, पाण ई ॾेई छॾींदे। वञे था ॿुध, केॾां वेंदे ख़बर अथई किथां मिलंदा आहिनि केला? न साईं मूंखे किथां ख़बर पई? अरे हू निम जो वण आहे न साईं बाबा मंदिर जे पासे में, उतां खां थोरो राइट साइड ते वेंदे त उते हिकिड़े गाॾे वारो बीठो अथई, उन खां वञी करे ₹5 जा 2 केला वठी अचिजांइ। ठीकु आहे साईं, सिधो वञा थो। हा जल्दी अचिजांइ। हा साईं। हे भॻवान, अहिड़ो मूर्ख नौकर मुंहिंजे कर्मनि में हयो अथई, मां तुंहिंजो छा बिगाड़ियो यार। साईं ही वठो केलो। अरे वठी आए केला? ॿियो केलो किथे आहे? साईं इहो ई त आहे ॿियो केलो। अरे यार मां तोखे चयो ₹5 जा 2 केला वठी अच, त ॿियो केलो किथे आहे? साईं ही रहियो ॿियो केलो। अरे यार मां तोखे ₹2 ॾिना ऐं चयो मैं ₹5 जा 2 केला वठी अच। हा त ॿियो केलो केॾां वियो? साईं ही रहियो ॿियो केलो। अरे यार तूं साईं बाबा मंदिर ते वेह। हा वियो। पोइ तव्हां राइट साइड वेह। हा राइट साइड वियुमि। पोइ हुते हिकु लारीअ वारो हो। लारी वारो हो। उन खां तो 2 केला वरिता। वता त पोइ ॿियो केलो केॾां वियो? साईं ही रहियो ॿियो केलो। अरे यार तूं साईं बाबा मंदिर ते वेह,
उतां राइट साइड में उते लाजे वारो हो उन खां तो 2 किला वरिता। बकेला बता त ॿियो किलो किथे आहे? साईं इहा ॿियो किलो। अरे साईं रोज होता। आनंद मागी माजो मथो पिटिया ॿियो छा कया? अरे साईं ही ॿियो किलो आ। तव्हां चओ न पहिरियों किलो केॾां वियो? अरे यार ॿुधाए त पोइ पहिरियों किलो केॾां वियो? साईं पहिरियों किलो आहे न, मां हीअं कयो, मां हीअं कयो, मां हीअं कयो, मां हीअं कयो। साईं पोइ मां पंहिंजो मुंहुं खोलियो, पोइ हीअं निकर बजे कर मां